ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि था करूं। मां आत्मा प्रकृति जे विच में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे यादि करो। मन में कोई बि ॻाल्हि हुजे हो बाबा खे ॿुधाए छॾियो। आत्मा पंहिंजे बाबा खे सभु मन जी ॻाल्हि ॿुधाए थी। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवंदा, मीठे मीठे ॿार बाबा चवंदा कि हाणे असांखे न हिन सृष्टि ते पाठ वॼाईंदे हुए हिकु समय ते न हिकु कमु करो। हिन समय एॾा एक्सीडेंट छो थींदा आहिनि? हिन समय घर में दुख अशांति लड़ाई झगड़ा छो थींदा आहिनि? छोजो माण्हू सोचे थो मां हिकु ॼणो 10 कम करां। ऐं हाणे दिमाग़ त हिकु ई आहे। हाणे माण्हू गाॾी हलाईंदो, चईंदो मां फोन ते बि ॻाल्हायां, गाॾी बि हलायां, गाना बि ॿुधंदा आहिनि। माण्हुनि खे न आत्मा जो ज्ञान न हूंदो आहे न। आत्मा जो ज्ञान अगरि असांखे हुजे, जो परमात्मा असांखे ॿुधाए अथई भई मन वीचार कंदो आहे, बुद्धि निर्णय कंदी आहे। असां जो बि सोचंदा आहियूं न, भई असां सोचूं असां हीअं पालक वठी ईंदासीं, ये असां सोचियो, ये मन सोचदो भई मां अॼु पालक पनीर ठाहियां, त मन सोचदो त मन सोचदो हा मां पालक वठी ईंदमि, पनीर खपे। ये संकल्प थींदा आहिनि। लेकिन पालक छा थींदी आहे, पनीर छा थींदो आहे, उनजी सम्झ दिमाग़ में हूंदी आहे। काथां वठण मन त संकल्प रचदो आहे, लेकिन उनखे प्रैक्टिकल में लाइण लाइ जो सम्झ खपे, चीज काथां वठी ईंदासीं, केतिरे पैसनि जी ज़रूरत आहे, घणे माण्हुनि जी ठाहिणी आहे, इहो दिमाग़ कमु कंदो आहे। माण्हू चईंदा आहिनि न भई सोचदो ॾाढो आहे, कंदो कुझु बि न आहे। छो जे संकल्प त मन ॾाढो सुठा सुठा संकल्प रचे थो, लेकिन सम्झ न हुजण जे कारण माण्हू रहिजी वेंदो आहे। कई बार सम्झ बि हूंदी आहे, लेकिन आलस्य अलबेलोपन हूंदो आहे न। आलस्य अलबेलोपन या धन जी कमी या संबंधी मना करे छॾंदा आहिनि या कोई साथ न ॾींदो आहे, त इहे बि कारण थींदा आहिनि। भई कॾहिं असां सोचदा बि आहियूं, असां में सम्झ बि आहे, असां पूरी प्लानिंग बि ठाती, लेकिन प्रैक्टिकल नथा करे सघूं, हुनजा बि कई कारण हूंदा आहिनि। पोइ माण्हू छा कंदो आहे, ऐं जेका जेका कारण हूंदा आहिनि न, पोइ हुननि जे मथां गुस्सो कंदो आहे। अगरि उन्हनि खे पार न करे सघे, उहो अगरि उनखे अॻियां न वधण ॾियनि या कहिड़ो बि कारण आहे, त माण्हू फतकताईंदो आहे, ॾाढो उनखे उहो ईंदो आहे भई मूं वटि इहो हुजे हा त मां ईअं करां आहियां, मां पूरी प्लानिंग कई, हिन जे कारण ईअं नथो थिए। बारिश पइजी वई, हिन करे ईअं नथो न करे सघे, त कोई बि कारण अची वेंदो आहे। त बाबा चवनि था ॾिसो माण्हू, ऐं छा थींदो आहे भई माण्हू अगरि हिकु सोचे कि न मां सोचियो आहे, मां बुद्धि सां निर्णय बि कयो आहे, मूंखे करिणो ई आहे, दृढ़ संकल्प हूंदो आहे न, ॿियो कोई वीचार अचे ई न। ॿियो काथे असां बुद्धि खे घुमायूं ई न, त उहो असां कमु करे सघंदा आहियूं। अगरि सही हुजे त सभिनि जे हित में हुजे, त सिर्फ़ु पंहिंजे हित में न, अॼु माण्हू पंहिंजे हित में सोचे करे कर्म करे थो, त भले उहो दृढ़ संकल्प त करे बि थो, लेकिन सभु ख़ुशि राज़ी न आहिनि न। भई उहो दृढ़ संकल्प करे मां सभिनि खे ख़ुशि राज़ी करे, सभिनि खे मनाए करे इहे कमु ज़रूर कंदमि, त दृढ़ संकल्प हुजणो खपे। ॿियो बाबा चए थो ॾिसो माण्हू जो दिमाग़ न अॼु ॾाढो घुमे थो। अॼु माण्हू ॾिसो घर में सुबुह जो उथंदो आहे, हाणे अगरि सुबुह जो उथे ऐं सोचे भई मूंखे ई जेको कमु करिणो आहे उहो हुन हिसाब सां करे,
कंदो हले हेॾे होॾे माण्हुनि जे जीवन में न ॾिसे भई मूंखे छा करिणो आहे। अगरि माण्हू ख़ुदि जे जीवन खे ॾिसे, ख़ुदि जे परिवार खे ॾिसे, भई मुंहिंजे घर में केरु केरु ॼणा आहिनि, उन अनुसार मूंखे कीअं करिणो आहे कर्म। पंहिंजे घर खे, पंहिंजे परिवार खे, पंहिंजे घर में रहण वारे माण्हुनि जे स्वभाव संस्कार खे ॾिसी करे, धन संपत्ति खे ॾिसी करे, मौसम खे ॾिसी करे, प्रकृति खे बि ॾिसणो हूंदो आहे न, भई अॼु गर्मी आहे ठंडी आहे, उन हिसाब सां कमु शुरू कंदासीं। ईअं ई थींदो आहे न। लेकिन माण्हू विच में रुकी छो थो वञे। भई सुबुह जो त उथे थो ॾाढो सुठे मूड सां, लेकिन वो ॾींहं थींदे थींदे, राति थींदे थींदे माण्हुनि जो मूड ठीकु न आहे, कमु न थियो, उदास थी विया। हुनजो हिकु कारण इहो बि आहे कि भई माण्हू ख़ुदि जो पंहिंजो सोचे करे उथे थो, जीअं मां मुंहिंजे परिवार में करे, लेकिन पोइ माण्हू हिक ॿिए सां मिले थो, फ़ोननि ते ॻाल्हाए थो, टीवियुनि ते ॾिसे थो, पोइ माण्हू दिलि शिकस्त थो थी वञे। पोइ जो उहो करणु चाहींदो आहे, जो हुनजी इच्छा हुई, उहो ॿियनि जी ॻाल्हियूं ॿुधी करे, ॾिसी करे उनजो उमंग उत्साह घटि थींदो वेंदो, उहो कुझु करे ई न सघंदो। अॼु चईंदासीं न भई माण्हुनि जी जंहिं हिसाब सां उनजी पढ़ाई लिखाई, धन संपत्ति घर में बि ॾिसणो पवंदो आहे। भई कंहिंजो घर में पति न मंदो आहे, कंहिंजो पुट न मंदा आहिनि, कंहिंजो फलाणे, त घर में बि सभु माण्हुनि खे ॾिसी करे असां अगरि सॼो ॾींहुं बितायूं, हर कर्म करूं, त सफलता प्राप्त कंदासीं न। अॼु असां ॿियनि जे घर में ॾिसंदासीं, तव्हांजी फलानी साहेड़ी, तव्हांजो फलानो संबंधी तव्हांखे फोन करे चए मां त हीअं कंदी आहियां, हीअं कंदी आहियां, हीअं कंदी आहियां। पोइ तव्हां सोचो, अरे मां बि सोचदी आहियां, लेकिन मुंहिंजे घर में ईअं न थींदो आहे, त उदास थी वेंदा आहिनि। त माण्हू चए थो ये देखा देखी आहे न, त तव्हांजो मूड कंहिं ख़राब कयो, हुन संबंधी। हाणे हुनजे घर में छा थींदो आहे, छा न, हुनजा ॿार, पति, धन संपत्ति, चीजियूं आदि छा आहिनि, उहो सभु त तव्हांखे पतो न आहे। बसि हुन चई मां त हीअं कंदी आहियां, तव्हांखे ॾाढो सुठो लॻियो। पोइ तव्हां सोचियो, अरे मां त अॼु इहे रीस ई त माण्हुनि जा घर बिगाड़े वेठी आहे न। अॼु सुठी भली मां पंहिंजे ॿारनि खे, पति खे पाले थी, अरे वो फ़ोननि ते फलानी साहेड़ी, फलानी पंहिंजे माउ जे घर, पंहिंजे संबंधियुनि जे घर, हेॾे होॾे ॻाल्हाए करे पोइ हुननि जी डिटेल वठंदा। कोई चवंदी मुंहिंजी नुंहुं ईअं कंदी आहे, मुंहिंजी ससु ईअं कंदी आहे, मुंहिंजा ॿार ईअं कंदा आहिनि। पोइ तव्हां सोचो, अरे मुंहिंजा ॿार त ईअं कंदा ई न आहिनि, मुंहिंजी ससु त कंदी ई न आहे, मुंहिंजी नुंहुं त कंदी ई न आहे। ॾिस हुनजो जीवन केॾो सुठो आहे। थोरी सी ॻाल्हि ॿुधी करे पोइ हुननि सां प्रभावित थी वेंदा आहिनि, पोइ पंहिंजे घर में किटकिट कंदा रहंदा। अहिड़ो घर खे केरु थो बिगाड़े? संबंधी त बिगाड़नि था। भई कई बार संबंधी सुठी ॻाल्हियूं ॿुधाए करे घर ठाहींदा बि आहिनि, लेकिन अॼु मनुष्य आहे न, जी चाहना ॾाढी थी वई आहे, जीवन में संतुष्टता न आहे। अगरि कोई पंहिंजे जीवन में संतुष्ट थी करे ॿियनि सां ॻाल्हाए न, उहो कॾहिं बि कंहिंसां प्रभावित न थींदो। लेकिन तव्हां अगरि पंहिंजे जीवन सां संतुष्ट ई न आहियो, पोइ तव्हां ॿियनि सां ॻाल्हाईंदा रहंदा, तव्हांजो सुबुह जो एॾो उमंग उत्साह सां उथियो, मां अॼु हीअं कंदमि, ॿारनि सां खेॾंदमि, हीअं कंदमि, हीअं ठाहींदमि, हीअं खाईंदमि, हिकु फ़ोन तव्हांजे जीवन जे सॼे ॾींहं जी प्लानिंग बिगाड़े छॾी। न, अॼु माण्हू ॿारनि खे कीअं पढ़ाईंदो? हथ में फ़ोन हूंदो ऐं ॿारनि खे पढ़ाईंदो। ॿुधाए ॿारु पढ़ी सघंदो? अॼु ॿारु स्कूल खां ईंदो, उहो बि त चाहींदो न, भई मम्मी पापा मूंखे टाइम ॾियनि, लेकिन अॼु मम्मी पापनि खे टाइम ई न आहे। पोइ ॿारु एॾो ख़ुशी सां अचे, एॾो मस्ती सां अचे, पंहिंजो खेॾे करे, लेकिन तव्हां अलाए कंहिं सां फ़ोन ते ॻाल्हाए करे पंहिंजो मूड ख़राब करे वेठा आहियो। पोइ सॼो गुस्सो ॿारनि ते कढंदा, पोइ ॿार तव्हांखे इज़त कीअं ॾे ॿुधाए? पोइ चईंदा न, भई मम्मी त सॼो ॾींहुं ईअं ई कंदी आहे। फ़ोननि ते त तव्हां ॾाढी सुठी तरीक़े सां ॻाल्हायो था, पर अगरि कंहिंखे पढ़ाइणो आहे, गाॾी हलाइणी आहे, रोटी ठाहिणी आहे, घर जो कमु करिणो आहे,
हिक समय ते हिकु कमु कंदव त तव्हांजे जीवन में सफलता मिलंदी। मतिलबु हुन समय तव्हांजो दिमाग़ हेॾे होॾे न हुजणो खपे। अॼु दुनिया में माण्हू एक्सीडेंट जो मूल कारण इहो ई आहे। माण्हू हिकु त कर्मनि अनुसार बि आहे, भई असांजो कोई कंहिंसां हिसाब किताब हूंदो आहे न, त साम्हूं वारो अची करे असांखे टकर मारे हली वेंदो। असां चईंदा मां त सुठी रीति गाॾी पई हलायां एॾो ध्यान सां, उहो त हिसाब किताब हूंदो आहे। ॿियो कहिड़ो हूंदो आहे, कॾहिं गाॾी बि ख़राब थी वेंदी आहे, कॾहिं मौसम जे कारण। लेकिन हिकु ॻाल्हि इहा बि थींदी आहे की माण्हू अॼु गाॾी हलाईंदे हुए अलाए छा छा सोचे करे गाॾी हलाए थो, प्लानिंग थो करे, हा ईअं कंदासीं ईअं कंदासीं, कॾहिं घाटो थी वियो, कॾहिं कोई टेंशन सां गाॾी थो हलाए, कॾहिं कोई गाना ॿुधी करे त गाननि जी धुन में मस्ती में कननि में कननि में कंहिंसां ॻाल्हाईंदा रहंदा, पुठियां वारो हॉर्न थो वॼाए ऐं इहो माण्हू गाॾी थो हलाए। पोइ ॿुधाए एक्सीडेंट थींदो न थींदो? त माण्हू चवनि था अरे भॻवान तूं मूंसां ईअं छो कई, वरी दोष भॻवान ते था ॾियनि, एॾो एॾो पाप था करनि। ॿुधाए हेॾे वॾे भॻवान ते तव्हां ईअं कीअं चई सघंदा आहियो की भॻवान मूंसां ईअं कई, भॻवान मूंसां ॾाढो बुरो कई। तव्हां पंहिंजे ॿारनि खे ॾिसो न था, ख़ुदि खे ॾिसो न था, सॼो ॾींहुं छा तो ग़लती करो था, ऐं विच में भॻवान खे था लाहे। भॻवान त चई न हीअं सभु करो तव्हां, भई गाॾी हलायो त धीरे धीरे ध्यान सां हलायो, मुंहिंजी यादि में रही करे हलायो, गाना ॿुधी करे हिक ॿिए सां फोन ते ॻाल्हाए मस्ती करे गाॾी हलाईंदव, एॾी तेज सां गाॾी हलाईंदव, पोइ एक्सीडेंट थी वियो, पोइ विच में भॻवान किथे आयो? ॿुधायो हुन समय तव्हां ईअं नथा सोचो? हुन समय पंहिंजे संबंधी खे चओ न, अरे मुंहिंजो संबंधी तूं फोन छो कई, अरे गानो मां छो हलायो? हुन समय हे भॻवान सभु हिकु न हुनजो संबंधी आस पड़ोस, अरे भॻवान असां ॾाढो बुरो कई, सभु पाप जा भागी थी वेंदा। अगरि तव्हांजे जीवन में कोई बि दुख अचे थो, कोई बि परेशानी अचे थी, ऐं तव्हां चओ था न भॻवान मूंसां बुरो कई, हुन समय तव्हांजे मथे आत्मा जे मथां ॾाढो वॾो दाग लॻी वेंदो। छो जे भॻवान सुख करता दुख हरता जे लाइ, एॾे वॾे भॻवान जे लाइ तव्हां चओ था की भॻवान मूंखे दुख ॾिनई, मतिलबु भॻवान तव्हांजे ॿार जो एक्सीडेंट कराई, भॻवान तव्हांजे जीवन में ग़लति कमु कराई, केॾो वॾो पाप आहे। ऐं चओ था की असां त कुझु पाप ई न कयो, मां त जीवन में एॾो भॻवान खे मञी करे सुठी रीति हलंदी आहियां, और रोज भॻवान खे चओ था कि हे भॻवान हिन सां ईअं छो कई, मूंसां ईअं छो कई, सभु पाप लॻी विया तव्हांजे मथां। अॼु कोई प्राइम मिनिस्टर खे चए, कोई प्राइम मिनिस्टर माण्हू मिली करे चवनि, सभु चवनि अरे प्राइम मिनिस्टर छा कई, असांजे ॿारनि खे मारे छॾियईं, हीअं कई हीअं कई, प्राइम मिनिस्टर प्रेसिडेंट वॾे वॾे माण्हुनि ते कोई दोष हणे। अॼु तव्हां ते ई अॼु माण्हू एतिरो नथो सहन करे सघे, ग़लती करण खां पोइ अगरि कंहिं माण्हू खे चओ न ॾिस तव्हां ईअं छो कयो, एॾी वॾी ग़लती कई, असांखे ईअं घाटो, उहो माण्हू डिप्रेशन में अची वेंदो आहे, टेंशन में अची वेंदो आहे, अरे मूंखां एॾी वॾी ग़लती कीअं थी वई, मां एॾी वॾी ग़लती कई। ऐं तव्हां भॻवान में एॾी सारी दुनिया, जाते ताते वीचारे भॻवान खे दोषी था ठहराइनि। काथे भूकंप आयो भॻवान कई, काथे बारिश आई भॻवान कई, काथे सुख हुआ भॻवान अलाए छा थो करे, अलाए छो ईअं थो करे असां सां। त सोचो, असां भले तव्हां चओ की असां ॿियो कुझु पाप नथा करूं, लेकिन इहो त सभिनि खां वॾो पाप आहे न। जबकि असां चऊं था भॻवान दुख हरता सुख करता है, पोइ तव्हां ईअं कीअं सोचे सघंदा आहियो की हिन शहर में बाढ़ आई त भॻवान बाढ़ खे लाइ, बारिश न पईंदी त चईंदी हे भॻवान बारिश त वरसाए, असां ॾाढो गर्मी में तपी विया आहियूं। हाणे भॻवान छा मथे वेही नल खोलंदो छा? साइंस में मां ॿारनि खे टीचरियूं पढ़ाइनि थियूं बारिश कीअं पईंदी आहे, पोइ एतिरो बि नथा सम्झ में अचो छो थी तव्हां फोननि ते ॻाल्हाए करे ॿारनि खे पढ़ायो था। चलो तव्हां न पढ़ियो, तव्हांजा ॿार त पढ़नि था, त ॿारनि खे पढ़ाइण हिक ॿिए सां संबंध निभाइण लाइ न पंहिंजो दिमाग़ खे हिकु जॻह एकाग्रचित करो। जॾहिं तव्हां पंहिंजे ॿारनि खे पढ़ाईंदा आहियो न या उन्हनि खे ॻाल्हाईंदा, उन्हनि सां पालना था करो,
उनकी रोटी था खारायो, हुन समय सिर्फ़ तव्हांखे परमात्मा हुन ॿार जी ही ते ही ध्यानु ॾियणो, भई इहो परमात्मा जो ॿार आहे, हिनखे मां पढ़ायां थी। हुन समय तव्हांजे दिमाग़ में अगरि ॿी कोई ॻाल्हि हूंदी, भई ॿार त कॾहिं पढ़ंदो, कॾहिं छा कंदो, कॾहिं हीअं कंदो, कॾहिं पेंसिल से कुचड़ मुचड़ बि करे ॾींदो नंढो हूंदो त, कॾहिं पेपर फटी बि वेंदो। इहे सभु चीजूं असांखे रेडी रहणो आहे। ईअं न ॿार कुझु बि करे हुनखे असां डांटूं मारूं, उहो त जेसि ताईं हुनजी सम्झ अचे, भई माण्हू थी न ॿार जो हू त खेॾण वारो हूंदो न, असां हुनखे विहारे करे ऐं ईअं कमु आदि कराईंदा आहिनि। ॿार त खेॾण जे लाइ हूंदा आहिनि, चलो शुक्र आहे वेहे त थो, लिखे त थो, हिन में बि शुक्र मानो। त ॿार खे तव्हां चओ त इहे पढ़, इहे यादि कर, तव्हां करे ॾिसो हिकु ॾींहुं, जेको तव्हां पंहिंजे ॿार खे चईंदा न इहे पढ़, इहे यादि कर, ऐं वापसि हुन खां पुछंदा आहियो हुनखे यादि न हूंदो आहे, तव्हां हिकु ॾींहुं करे ॾिसो, तव्हांखे बि यादि न थींदो। पोइ तव्हां चईंदो न ॿारनि जो त, पर हीअं थोरी दिमाग़ त दिमाग़ ई आहे। हाणे कंहिंजो कंहिंजो दिमाग़ हिक ई जॻह ते, अॼु तव्हां चीजियूं, तव्हांजो रोज़ सुखमनी पढ़ो था, तव्हांखे यादि अर्थ यादि आहे, अर्थ सम्झ में ईंदो आहे, चलो यादि त तव्हांखे यादि बि न हूंदी, कोई चवंदो असां हाणे ई शुरू कई आहे, पूरी न यादि आहे, पोइ तव्हां त हिकु ई पुस्तक रोज़ था पढ़ो, सुबुह शाम, कंहिंखे यादि बि हूंदी, कंहिंखे न बि हूंदो, पर बिना सम्झ से यादि करण में कोई मतिलबु थोड़ी है। त असां कंहिं बि दोष न आणे सघंदा आहियूं, असां कंहिंखे बि ईअं न चई सघंदा आहियूं भई तूं ग़लति आहे, तूं ईअं छो थो करे। बाबा चवंदो इन करे न, पंहिंजे पाण खे जेतिरो असां पंहिंजे मन बुद्धि खे एकाग्र करे हलो, मन में जो वीचार थो अचे, बुद्धि जो तव्हांजी सम्झ अनुसार जो निर्णय थी करे, पोइ माण्हुनि खे न ॾिसो कि ईअं थो करे मां बि ईअं करां, पोइ तव्हां जो प्लानिंग कई हूंदी न उहो सभु ख़तम थी वेंदी। भई तव्हां पंहिंजे घर, पंहिंजे संबंधी, पंहिंजे धन संपत्ति, पंहिंजे जेको बि डेली शेड्यूल आहे हुन हिसाब सां तव्हां डिसीजन वरितो असां ईअं कंदासीं, तव्हां उहो ई करो। पोइ तव्हांखे कोई कुझु बि चए मां त ईअं कंदी आहियां, तव्हां चओ न मां त पंहिंजे जीवन में संतुष्ट आहियां, मां त ईअं ई कंदी आहियां, भले हुननि जी ॻाल्हियूं ॿुधो कि उहे छा था करनि छा नथा करनि, कॾहिं कॾहिं कुझु सिखण लाइ बि मिली वेंदो आहे, कॾहिं कॾहिं असां सोचंदा आहियूं हा भई असां बि ईअं करूं त सुठो थी वेंदो, उहो भले ई करो, लेकिन रीस में अची करे पंहिंजे प्लान खे ई चौपट न करे छॾो, पंहिंजे जीवन खे नष्ट न करे छॾो। कॾहिं कॾहिं माण्हू ॿियनि सां एॾो प्रभावित थींदा आहिनि, चईंदा आहिनि न मूंखे बि ईअं ई करिणो आहे, मतिलबु ईअं ई करिणो, उहो करे न पाए त, ऐं हुनजो संबंधी ॿार हुनजे सॼे ॾींहं जो शेड्यूल, रीस ईअं थोरी भई साम्हूं असांखे चीज खाइण में ॾी, असां चयो न मूंखे त इहे ई खपे, सभु चीजूं ॾिसणियूं पवंदियूं आहिनि न, या कोई माण्हू चए न मूंखे त इहे ई खाइणो, लेकिन हुनखे ॾिसंदासीं हुनखे बीपी आहे, शुगर आहे, छा आहे, थायराइड आहे, हार्ट जी बीमारी आहे, किडनी जी बीमारी, अलाए कहिड़ी कहिड़ी बीमारी ॾिसी करे ई हुनखे खाइण लाइ ॾींदासीं न, ईअं ई थोरी कंहिंखे खाइण लाइ ॾेई छॾंदा, जॾहिं खाइण लाइ नथा ॾियनि त तव्हां पंहिंजे जीवन में ॿियनि की ॻाल्हियूं ॿुधी, ॿियनि जी चीज ॾिसी छो था डिसाइड करो। टीवी में कपिड़ा ॾिसंदा न असांखे त ईअं ई खपे, ॾिस हिननि जो जीवन केॾो सुठो आहे, हाणे टीवियुनि में त उहो उथी करे बसि पंहिंजो डायलॉग वायलॉग हणंदियूं ईअं कंदियूं, घर में बि मायूं ईअं करनि थियूं, भई ठीकु आहे इहे कम वारी कमु कंदी, मां आराम सां तयार थी करे मां पंहिंजो फ़ोननि ते ॻाल्हाइनि थी, हीअ उहो त टीवी में त उहा एक्टिंग थी करे, पंहिंजी डेली लाइफ में त सभु माण्हू कमु त कंदा ई आहिनि न। अॼु बीमारियूं छो आहिनि, अॼुकल्ह असां नंढी सी ॻाल्हि ॾिठूं, कमु करण वारी मायुनि खे बीमारियूं नथी थियनि, ऐं जेको कमु नथियूं करनि हुननि खे बीमारियूं अलाए काथां काथां अची थियूं वञनि। जंहिंजे घर में कमु करण वारी मायूं हूंदियूं उहे बीमार नथी थियनि, ऐं घर में रहंदड़ जेका माण्हू उहे चवंदा अरे मूंखे त अॼु कमर में दर्द आहे, मूंखे त पेट में सूर आहे, मूंखे त फलानो आहे फलानो आहे फलानो आहे, त बाबा चए थो ॾिसो दुनिया एतिरो बि माण्हू नथा सम्झनि, छो जी सोचनि था न भई असां कमु थोरी कंदासीं, असां नौकरानी थोरी आहियूं, असां महारानी आहियूं,
पोइ महारानी थी करे वेही थी रहनि, पोइ बीमारी हॉस्पिटल में हली थी वञे, पोइ हुते वञी रेस्ट थी करनि। महारानी त पूरी थी महारानी हिते अगरि कलयुग की दुनिया में ज्यादा महारानी ठहींदव त हॉस्पिटल जे बेड ते हिते वञी करे वेही रहंदव। छो जी कर्म न कंदव त बीमारी त थींदी से, ऐं ॿियनि खां सेवा वठंदव न। भई सतयुग जी महारानी उहो बि उते त कुझु कम ई न हूंदो न, लेकिन उतां जी महारानी बि पंहिंजी नौकरानी खे दास दासियुनि खे ईअं न सम्झदी हुई, ये मुंहिंजी नौकरानी आहे, ये मुंहिंजी दासी आहे। भई हिते अधु माण्हुनि खे छो बीमारी थिए थी, छो जो माण्हू ॿियनि खे हेठि नीचो थो सदाए न, भई हीअ असांजी नौकरानी आहे, मां त महारानी आहियां। पोइ हुनजो दिलि त दुखजंदो, पोइ पाप त पईंदो। ॾिस ॾाढी सहज आहे, अगरि तव्हां सोचो था न हिन जन्म में कोई कंहिं वटि पैसो आहे, केरु उन्हनि जे करे कमु थो करे। भई तव्हां वटि पैसो आहे, तव्हांजे पिछले जन्मनि जे कर्म जे अनुसार तव्हां वटि अॼु पैसो आहे, लेकिन अगरि अॼु तव्हांजे घर में या तव्हांजी दुकान या धंधे ते जो माण्हू कर्म करण अचनि था न, उन्हनि सां अगरि तव्हां बुरो व्यवहार कयो, उन्हनि खे अगरि तव्हां नौकर नौकरानी सम्झी करे कमु वतो, उन्हनि खे अहसास करायो कि हा तूं त कमु करण वारी आहे, त पोइ छा थींदो, असांखे ऐं उन्हनि सां असां बुरो व्यवहार कंदासीं, उन्हनि जी बुरी अगरि असां ते लॻी वई कि ॾिस मूं वटि पैसो न आहे, मां हिननि से कमु थी करां, इन करे मूंखे हीअं परेशान था करनि, मुंहिंजो फ़ाइदो था वठनि, त सम्झी वठो तव्हांखे बि इहे चुकतो करणो पवंदो। त अगरि तव्हां वटि पैसो आहे त अगरि तव्हां वटि पैसो आहे ऐं तव्हां वटि कोई कमु करणु अचे थो, त तव्हां पैसो था ॾियो, उहो कमु था करनि, हिन में महारानी नौकरानी छा थी वई। भई तव्हां पैसो था ॾियो, उहो कमु था करनि, तव्हां कमु सुठी रीति वठो, भई जेको कमु आहे उन्हनि खे ॾियो, भई ईअं ईअं करिणो आहे, बसि ठीकु आहे। उन्हनि खे अहसास छो था ॾियारायो कि न तव्हां त कमु करण वारा आहियो, असां त पैसा अमीर आहियूं। अहिड़ा बि भावना वारा दुनिया में रहंदा आहिनि न, पर हुनजो परिणाम पोइ ॿिए जन्म में या हिन जन्म में बि हुननि खे भुगतणो पवंदो। त अहिड़ो कर्म करो ई छो। तव्हां वटि धन संपत्ति आहे त दुनिया त हिकु ई आहे न, ॾिसो दुनिया त हिकु ई आहे। अॼु ॾिसो माण्हू संबंधी हिक ॿिए जी मदद नथा करनि न, त गवर्नमेंट थी करे। अॼु माण्हू वटि पैसो आहे, उहो पंहिंजे संबंधियुनि जी मदद नथो करे, त गवर्नमेंट उहो पैसो वठी करे अॼुकल्ह फ्री में मोबाइल थी ॾे, फ्री में राशन थी ॾे, त ही कीअं थी ॾे गवर्नमेंट। भई गवर्नमेंट बि ॾिसे थी न, पहिरियों त ॾिसो कोई हिकु संबंधी वॾो अमीर हूंदो हुयो ऐं बाक़ी अगरि हुनजो संबंधी वटि कुझु न हुयो, भई ईअं छो था सोचो, भॻवान सॼो पैसो मुंहिंजे लाइ ई ॾिनो अथई, तव्हां छा कंदव हेॾे पैसे खे। अगरि तव्हां वटि पैसा आहिनि त तव्हां हेॾे पैसनि जा छा कंदव, खाईंदव त तव्हां बि दाल रोटी भाॼी ई खाईंदव न, हीअं त न तव्हांजे लाइ कोई ॿियो कोई चीज ठही ईंदी। चाहे तव्हां केॾे बि वॾे रेस्टोरेंट में वञो, कुझु बि करो, हूंदी त इहे ई भाॼियूं इहे ई रोटी आहिनि। पोइ तव्हां सोचो न मूं वटि पैसो आहे, तव्हां फालतू पैसे खे वेस्ट करो, ॿियनि जी मदद न करो, ॿियनि खे हेठि घटि सम्झायो, त पोइ बसि उहो हिन जन्म जे लाइ ऐं थोरे समय जे लाइ पैसो, त पोइ त तव्हां बि उन ई लेवल में अची वेंदो। त हिन करे न पैसो आहे त हिन जो मतिलबु इहो न कि असां ॿियनि जी मदद न करूं, ख़ुदि खायूं पीयूं ऐश करूं। इहो त ईअं ई थियो, भई अॼु तव्हां वटि ॾाढी सुठी चीजूं आहिनि, अगरि तव्हां अॼु जो बि तव्हां वटि सुठी चीजूं आहिनि, अगरि तव्हां अॼु ॿियनि खे खाराई, सम्झो अॼु तव्हांजे घर में ॾाढो कुझु सुठो ठहियो, अगरि तव्हां अॼु सुबुह सभिनि खे शेयर कई, सभिनि खे खाराई, सभिनि खे ख़ुशि कयो, सभिनि खे संतुष्ट कयो, त कल्ह उहो बि ॿियो तव्हां वटि अची वेंदो, छो जो हुननि जी दुआयूं मिलंदियूं न। पैसो ईअं ई थोरी ईंदो आहे, पैसो कीअं ईंदो, भई अॼु तव्हां वटि आहे, तव्हां हुनखे सफल करो,
मस्त सुठा कर्म करो। हाँ, तव्हां पंहिंजे लाइ पंहिंजो जीवन बि जियो भले सुठी रीति सां, लेकिन हुन पैसे जो घमंड न करो, हुन पैसे जो अहंकार न करो। ऐं अगरि तव्हां वटि एक्स्ट्रा आहे त तव्हांजी, चलो ॿियनि जे न, कम से कम तव्हांजो जो संबंधी आहिनि उन्हनि जी त मदद करो। माण्हू चईंदा न असां हिननि जी मदद कंदासीं न त हिननि जी आदत पइजी वेंदी। माण्हुनि खे थोड़ी सुठो लॻंदो घड़ी घड़ी तव्हां सां मदद वठण लाइ। अॼुकल्ह हर माण्हू सेल्फ डिपेंडेंट रहणु चाहींदो, पर उहो कुझु बि करे उहो भले तव्हां त पंहिंजो अॼु त सफल करो, कल्ह जी कल्ह ॾिसजो, पंहिंजे लाइ कल्ह जे लाइ बचाए रखो। अगरि त बि बचे थो त कम से कम पंहिंजी संबंधियुनि जी त मदद करो। त बाब चए थो माण्हू ईअं नथा करनि त ॾिस गवर्नमेंट तव्हां खां पैसा छीने थी, टैक्स थी लॻाए, कुझु बि करे थी। पोइ उन ई पैसनि सां पोइ जंहिं वटि पैसो न आहे उन्हनि खे मोबाइल, राशन, अलाए कहिड़ी कहिड़ी स्कीमियूं कढी करे फ्री में घर था ठाराइनि। घर माण्हू गवर्नमेंट ॾिसो घर ठाहिण जे लाइ बि पैसा ॾींदी आहे। त हीअं हीअं ॾिसो गवर्नमेंट मदद थी करे, छो जो संबंधी नथा करनि। इन करे बाबा चवनि था ॾिसो कर्मनि जी गति ॾाढी गहरी आहे। इन करे न सदा सोचो भई मां आत्मा हिन सृष्टि ते पाठ वॼाइण आई आहियां, मां आत्मा हिन सृष्टि ते पाठ वॼाइण आई आहियां। ऐं परमात्मा मुंहिंजो पीउ परमधाम में रहण वारो, उहो हाणे असां सभिनि खे वरी खां ज्ञान ॾियण आयो आहे, सम्झ ॾियण आयो आहे कि असांजो अञा ताईं पाठ वॼायूं पिया विकार बुराइनि जे वश थी करे, अहंकार वश थी करे, उहो ग़लति हुयो। हाणे हर कर्म कंदे हुए सदा यादि रखो मां आत्मा परमात्मा जी संतान आहियां ऐं हिन सृष्टि ते मां खेल खेॾण आई आहियां। इहे सभु मुंहिंजा भाउ आहिनि आत्मा आहिनि, त मूंखे भाउ जे नाते सभिनि जी मदद करणी आहे ऐं जीवन में सदा सुख शांती ख़ुशी सां रहणो आहे ऐं ॿियनि खे बि ख़ुशि ॾियणो, ख़ुशी ॾियणी आहे। पंहिंजे जीवन में जेतिरो संतुष्ट रहंदा ओतिरो सुठो। अच्छा मीठी मीठी सिकी लदे ॿारनि खे माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। संजी भी रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते वरदान आहे। ज्ञान स्वरूप ठही हर कर्म जी फिलॉसफी खे पहचाने करे हलण वारा कर्म बंधन मुक्त ठहो। बाबा चवनि था जीवन में असांखे कई बार जोश में अची करे न सभु कुझु छॾे करे किनारो करे वठंदा आहिनि, अलॻि थी वेंदा आहिनि, लेकिन मन जो त हिसाब किताब खींचदो आहे न। भई त केतिरो बि कंहिंसां अलॻि रहो लेकिन मन में त ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि। त इहे मन जो हिसाब किताब हूंदो आहे। बाबा चवनि था बुद्धि में घड़ी घड़ी उहे ॻाल्हियूं ईंदियूं, पोइ जंहिंजे कारण असांजो मथो भारी रहंदो, मन न लॻंदो, परेशानी थींदी। त कोई सां किनारो न करो, बाबा चवनि था, छो जी असांजे कर्म अहिड़ा आहिनि त हिसाब किताब आहे। अॼु जो तव्हांजी ॾेराणी आहे, तव्हांजी ससु आहे, तव्हांजी नुंहुं आहे, तव्हांजी धीअरूं आहिनि, तव्हांजा पति पत्नी, तव्हांजा ॿार जो बि आहिनि न, इन्हनि सां तव्हांजो हिसाब किताब आहे। तव्हां चओ न मुंहिंजी ससु ॾाढी ख़राबु आहे, मां त हिन सां न रही सघां, लेकिन तव्हांखे हिसाब किताब चुकतो करणो ई आहे। भले तव्हां ॿियो घर वठी करे रहंदव त बि तव्हांजी ससु जो तव्हां सां जो हिसाब किताब आहे न उहा ज़रूरु चुकतो कंदी। तव्हां ॿियो घर वठंदव न त बि ॾिसो तव्हांखे उहा मन में हुनजा वीचार ईंदा त तव्हांजो मन अशांत रहंदो। त उहे ई ॻाल्हियूं तव्हांखे घड़ी घड़ी यादि ईंदियूं, अलाए कहिड़ी कहिड़ी ॻाल्हियूं तव्हांजी बुद्धि में बि उहे ई, तव्हांजी बुद्धि बि घड़ी घड़ी होॾे ई वेंदी। तव्हां चओ न मां पंहिंजी ससु सां मुंहिंजो कोई मतिलबु ई न आहे, लेकिन आत्मा जो त हिसाब किताब आहे न, उहो खींचदो आहे न। जॾहिं असांजो कंहिंसां हिसाब किताब हूंदो न त असांजी आत्मा हुन आत्मा सां बंधिजी वेंदी आहे, पोइ हुनखे कटे परमात्मा जी शक्ति सघंदी आहे। या त असां उहो ई चुकतो करूं या परमात्मा जी शक्ति सां कटे सघूं। त अगरि तव्हां अलॻि रहो बि था त परमात्मा जी चित्र छाया जे अंदरि, अगरि तव्हां
नथा सही सघो एॾो त भॻवान जी भक्ति में भॻवान जे नाम में रहंदव त हिसाब किताब चुकतो थी वेंदो। बाक़ी तव्हां भॻवान खे बि न मञंदव, अलॻि बि रहंदव ऐं सोचंदव हुनजी बुराइयूं बि कंदा रहंदव, त तव्हांजो जीवन जीअण ॾाढो कठिन थी वेंदो आहे। त उहे लड़ाई झगड़ा दुख ईअं जीवन ख़तम थी वेंदो, भले तव्हां अलॻि रहो त बि। परमात्मा खे यादि करणु ज़रूरी आहे। ॿियो हुनजी कोई गिलानी न कजो। स्लोगन आहे पंहिंजी स्वमान जी सीट ते सेट रहो त माया असांजे अॻियां सरेंडर थी वेंदी। परमात्मा असांखे ॾाढा सुठा सुठा स्वमान ॾिनो अथई, पर भॻवानु असांखे हमेशह मान ॾींदो आहे। जीअं असां ख़ुदि खे चईंदा न, मां दुखी आत्मा आहियां, शांत आत्मा आहियां, मूं में शक्ति न आहे। लेकिन परमात्मा चईंदो आहे तव्हां सुखी आत्मा आहियो, तव्हां शांत आत्मा आहियो, तव्हां शक्तिशाली आत्मा आहियो, तव्हां मुंहिंजा ॿार आहियो। केॾो वॾो सुमान आहे। तव्हां इहे यादि रखो, मां परमात्मा जो ॿार आहियां, मां आत्मा। त असांजे जीवन में सभु विघ्न परेशानियूं ख़तम थी वेंदियूं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।